हूअं बि सारा जो कहिड़ो मङणो थियलो करीम बख्शान सां। हिकिड़ो घर आहे, वॾनि जी का पाण में ज़बानी ॻाल्हि ॿोल थियलो, तंहिंजो मिड़े ख़ैर आहे। इहो त तूं ऐं मां था चऊं न सजा, पर माण्हू इहा ॻाल्हि नथा सम्झनि। करीम बख्श खान जे ईंदे ई पहिरें ॾींहं खां ॻोठ में चौबोल पइजी वियो आहे। हूअं तूं मुंहिंजो चाचो आहीं, अबो ई मुंहिंजो मुहसिन आहीं, तूं मूंखे पालियो आहे। ऐं करीम बख्श खान बि मुंहिंजो सॻो सौट आहे, पर राज में भेण जे पहाड़ जा ताना त मूंखां ॿुधा नथा थियनि। पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। तूं वे बाबा। मूंखे बि तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई। तूं हाणे करीम खे बनी ॿारे ते वठी वेंदो कर, त जीअं हू दंग दड़ा ॾिसी वठे ऐं तोसां कमकार में हथ वठाए। हा साईं, इहा ॻाल्हि त मूंखे बि ख़्याल में हुई, पर मुंहिंजो त करीम खान अञा हाणे आयो आहे, 2 ॾींहं भली आराम करे वठे, पोइ ॾिसंदासीं। हा, हिकिड़ी ॿी ख़ासि सलाह तव्हां सां करणी हुई। हा हा, चओ। साईं, इलेक्शन अची मथां बीठी आहे, पोइ फार्म बि आउं वठी आयो आहियां। पोइ जीअं चओ। फार्म वठी आयो आहीं? इहो त चङो थियो। पोइ भला बसि साईं, तव्हां जॾहिं चओ त आउं खणी अचां, सही करे ॾियो। पर दादा, ॿेली पाण में हाणे इहो ॿार खणण जी ताक़त कान्हे। साईं, छा कजे, सीट ख़ाली बि त छॾणी कान्हे का न। हा, पोइ रतु जिग रहियो पाण में। करीम बख्श खान पढ़ियल लिखियल बि आहे, उनखे खणी था अॻिते करियूं। साईं, करीम बख्श खान खे वोट मिलंदा कोन। छो कोन मिलंदा? वोट त पंहिंजे खीसे जा आहिनि, ऐं हूअं बि जेके मदद में ईंदा हुआ से हींअर बि ईंदा। ओए, हा, इहा ॻाल्हि त बराबरि आहे चाचा साईं, पर करीम बख्श खान सॼो वक़्तु रहियो कराची में, माण्हू खे सुञाणनि कोन था। ऐं अॼुकल्ह तव्हां ख़बर आहे त इलेक्शन जो धंधो केॾो ॾुखियो धंधो आहे। अबा दादन खान, हर कंहिंजा पंहिंजा ख़्याल आहिनि। हूअं मुंहिंजो ज़ोर कोन्हे। हू न त तूं ई खणी फार्म भर। ठीकु आहे दादा साईं, जेको अव्हां जो हुकुम, पोइ मां अॼु ई थो फार्म दाख़िल करायां।
भाउ करीम, चाचे मरू मुंहिंजो 40 बि ख़ैर सां गुज़री वियो। तो तॾहिं चयमि त अॼु कुझु घरू मामलनि ते तव्हां सां ॻाल्हाइजे। चवंदा आहिनि त पेट जाए खां नेपाज मिठो हूंदो आहे। मूंखे त निपायो ई चाचे मरहूम हो। तो ये समूरी मिल्कियत, ज़मीनूं, हवेली, ओताकूं, ट्यूबवेल, ये सभु कुझु मुंहिंजे नाले ते करे वियो आहे। तो सिर्फ़ु इन करे जो तूं वञी कराची वेही रहे, भला हेॾी सारी जेका जागीर आहे तंहिंखे ईअं बेगानो करे त न वञे हा। इन करे इहा समूरी मिल्कियत मुंहिंजे नाले लिखी। दादा तूं ही छा पियो चईं? मुंहिंजे रूबरू ईअं चयईं त ही समूरी मिल्कियत करीम बख़्श जी आहे। न भाॼाई न, समूरी न, भाउ करीम जी नानाणी जागीर तुंहिंजे नाले बराबरि करे थो, हिते ते आउं पंहिंजो हक़ कोन थो ॼाणायां। बाक़ी पंहिंजी मिल्कियत सां मुंहिंजे नाले करे वियो आहे। उनजा कागज़ पत्र, दस्तावेज़ वग़ैरह सरकार वटि रजिस्टर थियल संदसि सहन सां मूं वटि मौजूदु आहिनि, से तव्हां ॾिसी सघो था। दादर खान, अञा बाबे मरहूम जी क़बर जी मिटी बि हाली आहे। तूं पंहिंजे अंदर जो कीनो एतिरो जल्द ज़ाहिर करे रहियो आहे। जंहिं तोखे पुटु करे पालियो, तुंहिंजा अहसान बि उछलाए छॾे। भाउ ही तव्हांखे रुगो कागज़ पटनि जी हक़ीक़त पियो ॿुधायां। बाक़ी तोखे जेकॾहिं का ज़मीन खपे थी त तूं भाउ मुंहिंजो हथ रख, जेका ज़मीन चईं सां आउं तोखे सुखड़ीअ तौरु ॾेई सघां थो। दादन खान, असीं तोखां गिफ्ट करे वठूं ज़मीन, ख़ैरात सम्झी वठूं। तूं असुल वारसनि खां ईअं ॻाल्हाए। असांखे कुझु न खपे, ही सभु कुझु तुंहिंजो आहे। असांखे कुझु बि न खपे। भाउ तूं ॻाल्हाई पियो ॼण मूं ते अहसान पियो करी। समूरी मिल्कियत चाचो मरो मुंहिंजे नाले करे पियो आहे। ये हवेली बि मुंहिंजी आहे। इहो मुंहिंजो अहसान आहे जो मां तव्हांखे हिते रहण थो ॾियां। जेकॾहिं तव्हां चाहियो जेसीं ताईं तव्हांजी दिलि चवे हिन हवेली में रही सघो था। ॿी सूरत में तव्हांजी मर्ज़ी। मूंखे तुंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो जुमिलो यादि आहे दादन खान। तूं बदनियत ऐं बदकिरदार शख़्स आहीं। अॼु 20 सालनि खां पोइ पंहिंजो मनहूस चहिरो मूंखे ॾेखारण आयो आहे। जॾहिं मुंहिंजो मुड़ुसु मूंखे अकेलो छॾे हलियो वियो, तॾहिं खां वठी आउं पंहिंजे औलाद जी आस ते जी रही आहियां। तूं जेकी कुझु बि चईं भाॼाई, हुनजो तोखे हक़ आहे। तूं बराबरि नालाइकी कई आहे। आउं ॼाणां थो त रब पाक बि मूंखे मुंहिंजो कीतो हरगिज़ न बख़्शींदो। पर तूं पंहिंजो शान ॾिस, मूंखे मान ॾे, मूंखे माफ़ कर। इंसान ख़ता जो घर आहे, अलाह बि इंसान खे बख़्शींदो आहे भाॼाई। तूं जानवरनि खां बदतर आहीं। तोखे त अलाह बि माफ़ कोन कंदो। तेजी माना त आउं तुंहिंजे दर तां नाउमीद थी हलियो वञा। जिन पेरनि आयो आहीं उन ई पेरनि हलियो वञे था, हलियो वञे था। वरी कॾहिं बि न अचिजे। ठीकु आहे भाॼाई, हींअर त आउं वञा थो, पर आउं वरी बि ईंदुसि। तूं मूंखे माफ़ कर, ऐं बाहूं ॿधी तोखां बख़्शराइण ईंदुसि। मुंहिंजी इन ॻाल्हि ते हिकु भेरो वरी बि वीचार कजांइ भाॼाई।
वीचार कजाए। कॾहिं इलाही वज़न अथसि। तोखां इहा हड़ नथी खजी थिए। अरे चरी जेकॾहिं हड़ू खणंदासीं त बसर केरु वठींदो? बी तव्हां आदा रमज़ान खे सॾ कयां। आदा रमज़ान ओ आदा रमज़ान हली आदा हली आदा अची वियो? हा अची वियो। हा हली रमज़ान ही कपड़ा हाली घर रखजे ऐं चाची जुमन जे घरां बि कपड़ा खणजे। अदी जल्दी अचा ॿियो कमु थियो। हा अचे अची जल्दी अचे। वे त तोखे पढ़ायां। तूं मूंखे सदाईं ग़लति पढ़ाईंदो आहीं। ना गुलाम ॾिस न ऐं पढ़ियल लिखियल आहीं। हा ऐं जाइल आहियां ईअं न तॾहिं त पढ़ांदी तो वटि। मुंहिंजो मतिलबु आहे गुलाम तोखे ग़लति कोन थो चवां यानी ग़लति कोन थो पढ़ायां सही पे पढ़ायां यानी कि रीडिंग राइट। त पोइ हिकु वाधू हिकु बराबरि हिकु कीअं थींदो? एतिरो त आउं बि ॼाणा थी त ॿ थींदा। सफ़ा का चरी आई। अरे चरी तूं या हिकु न यानी कि लॉन्ग एंड गुलाम नॉट टू। ये हिसाब ने किताबनि जो कमु अजीब थे गुलाम। ॾिस न तूं या ॿ बाहियूं हिकु बाहियूं अलाह हिकु रसूल हिकु ही लखे करोड़े माण्हू जेकी ॾिसी थी न ये सभई हिकु अथई गुलाम। कॾहिं कॾहिं मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं असुलु सम्झ में न ईंदियूं आहिनि। किथां सिखियो तूं इहे ॻाल्हियूं? बस गुलाम हाय तोखे ॾिसंदो आहियां त इहे ॻाल्हियूं हिन दिलि में ईंदियूं। चङो हाणे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। सॼी कापी हिसाबनि सां भरिजी वई आहे। हाणे आउं हलां। गुलाम ॿुध त लोंग फोटा कईंदो लोंग फोटा खीसे में आउं खणियो पियो हलां अखर ॿई हिकिड़ी लोंग गुला लोंग गुला। लोंग हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी अथई? कहिड़ी? काल्ह आउं वई हुअसि न चाची रीमा जे घर। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधमि पर तूं न ॿुधाइजां कंहिंखे। ना तूं कंहिं ॻाल्हि जो फिक्र ई न करे। मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिं ख़ासि ताम जी ॻाल्हि आहे छा यानी थिंग ऑफ न्यू ईटिंग। लोंग चाची जुमन ऐं चाची रीमा पे हिकिड़ी ॻाल्हि कई। हा कहिड़ी ॻाल्हि पई कई? लोंग आशी जी शादी था कनि। अल्लाह सच थी चवी? पर त पोइ हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे? अरे चरी शादी त जग जहान पियो करे आशी बि कंदी ऐं तूं बि कंदी आहे। आउं छो कंदसि तूं ई वञी कज। मुंहिंजो मतिलबु आहे त पाण ॿिन्हिनि जी शादी चरी पाण ॿई हिकु न आहिनि यानी कि लोंग ऐं गुलाम ॿ त न आहिनि न। हींअर असां इहो सबक़ विसारे छॾियो। मूंखे चिड़ाए न लोंग अहिड़ा सबक़ न पढ़ाईंदो कर मूंखे। पोइ नाराज़ न थी। मुंहिंजो मतिलबु आहे आशी जी शादी था कराए यानी कि आशी गो आउट। पर ॿुध त सही लोंग हू पुलिस ऑफिसर आहे न जेको ईंदो आहे हिते। हा उनजे सां। पर ॿुध इहा ॻाल्हि तूं बि कंहिंखे न ॿुधाए। आउं छो कंदसि तोखे ई ॿुधाए अथमि। पर चाची जुमन राज़ी कोन्हे हुन में। अच्छा गुला इहा शादीअ जहिड़ी सुठी ख़बर वरी ॿीहर ॿुधी न मूंखे ज़रूरु ॿुधाए। ठीकु आहे आउं तोखे ज़रूरु ॿुधाईंदमि। हाणे आउं हलां थी। ऐं गुला हे केस्टूं त खणो न। हे केस्टूं है न मैडम आशीअ ॾिनियूं न गिफ्ट करे। सुठियूं आहिनि? हा तमामु सुठियूं यानी कि वेरी गुड। ठीकु आहे शादियूं थी छॾ यानी कि लोंग फोटा गिज़े में आउं खणियो पियो हलां हाणे थींदियूं शादियूं आउं नचंदो वतां। आचे छोला ॾाढा टेस्टी आहिनि। थोरो मसालो घणो विधो अथई। ये लेक्चर्स जी टाइमिंग्स में डिफरेंट ॾाढो ख़राब पियो लॻे न। हाणे नरगिस क्लास ख़त्म करे ईंदी असां टिनी जो लेक्चर शुरू थी वेंदो ऐं हू अकेली वेहंदी ऐं छोला खाईंदी ऐं खन इंतज़ारु कंदी। हेलो हींअर तोखे यादि पिया कयूं चङो थियो अची वई आहे। अकेले करे छोला बि खाइजांइ। तूं बि खाई वठ। छा ॻाल्हि शमी तूं छोला नथी खाई? दे आर गुड एंड स्पाइसी। सवेर खां मोगी मटर थी पिछी आई। शमी एनीथिंग रॉन्ग प्लीज टेल अस। सुबुह खां वठी मां सम्झां थी तुंहिंजो मूड ठीकु न आहे। न कुछ ना है।
मां मम्मा जी तबियत कुछ ॾींहंनि खां ठीक न पई ॾिसां। कम बि त सॼो ॾींहुं करे थी। यू शुड एडवाइस हर द रेस्ट फॉर कपल ऑफ डेज। हा, रेस्ट जे करे। पर मम्मा खे एडवाइस करे केरु? 2-4 ॾींहं त मूं इन ॻाल्हि जो नोटिस ई न वरितमि। चयमि त कमकार जी थकावट जे करे ईअं हूंदो। इंसिनिया शमी, पर आउं सम्झां थी त ओजागी जी शिकायत नॉर्मल आहे। तूं हरूभरू परेशान न थी। सुरैया, हाणे तूं ही सभु कुझु संभाल, छोला खाई असांजो बिल बि ॾेई छॾिजांइ। असीं हलूं था, ठीकु आहे? असीं तोखे हिते ई ॾिसंदियूंसीं। डोंट मूव एनीवेयर एल्स, ओके? ओके, बाय बाय। बाय। हाफिज़। सालनि खां पोइ छो आयो ऐं कीअं आयो ऐं हुनखे असांजो ॾस पतो कंहिं ॾिनो? या त असांजा माण्हू हुन सां मिलत आहिनि या त हुन जा माण्हू असांजे विच में आहिनि। ईअं त पोइ आख़िर जीजा हुन पंहिंजो मतिलबु छा ॿुधायो? इहो ई त मूंखे माफ़ करे छॾ। आउं ॾोहारी आहियां ऐं पंहिंजा ॾोह बख़्शाइण आहियां। कूड़ो, मकर, फरेबी, बदमाश। तव्हां ॾाढो सुठो कयो वड़जो हुनखे अखि ॾेखारी। तोखे त यादि हूंदो जीजा त हुन मरियात रईस करीम बख़्श ख़ान सां केॾी दफ़ा कई हुई। मूंखे यादि आहे, सभु कुझु यादि आहे। मूं बि इहे ई ॻाल्हियूं संदसि मुंहं ते उछलाए कढियूं। ईअं त पोइ हाणे तूं को बि उल्को न कर जीजा। कादन ख़ान जी ख़बर आऊं पाण ई लहंदुसि ऐं जेकॾहिं का बि बदी हुन मन में सोची आहे त हुनजो कीतो बि आऊं ई हुनखे लोड़ाईंदुसि। करे त ॾिसे को बि गैर कानूनी कमु। हा चाचा, मुंहिंजी हिकिड़ी धीउ आहे, अकेलो पुटु आहे। अलाए पुठियां कहिड़ी कारवाई आहे, मूंखे त ॾाढो फिक्र थी पियो आहे। तूं हाणे को बि खुटको न कर जीजा। मूंखे ॻाल्हि कुझु कुझु सम्झ में अचण लॻी आहे। बसि त चाचा, पोइ असांजा वॾा तव्हीं आहियो, इहो बि तव्हांखे करणो पवंदो। जीजा तूं को बि फिक्र न कर, सभु ठीक थी वेंदो। खिल खिल कित किताई खिल। अरे घट रहा है, वॉल्यूम घट रहा है। विझी दो सभिनी खे दचे में। आहीं रसन जी हिकिड़ी अकल जो बि ख़र्च कोन। अरे पादर न रुगो सञी त वञी तर वठंदे। सञी त सोन थिया बाबा, सञी त सोन थिया। कुराड़ो सोन थियण जी ज़िद थो करई। या तो भली ॻाल्हि कई आहे सोनल, कुराड़ो उठ बकवास। हण त चते मां ॾाढा के हंगामा हुआ, ॾाढा के फसाद हुआ मुल्क में। अब
फटाका पे छुटाया गिलास नु थे हलियो अब बोल ए धूड़िया वाब्यो अरे धोड़िया हुआ तू जीपट हुआ जीपट डल टिशू ठा ठड़ा हणता चत्ती अरे ठीक है उठी तो देखा रे सवेरे तो सैया उस्ताद हाणे तो सांगो ई नौ दियो हाणे तो वेण बनो पूजे बाबा अञा सोचे पगार वधायो वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम। बाबा अवां मूंखे घुरायो? वे महिरबानी। अब खाना बाहर जी नजरदारी कर। तुम खाना शिकार पे अलबो। जी बाबा साईं जरूर अलबो। सुबह जो साजर निकरबो। जरूर बाबा जरूर निकरबो। हाकिम खान हिकिड़ो तमाम वॾो शिकार हथ आयो आहे। किथे आहे बाबा? थम में आहे। उतां ॿाहिरि कढी ॾियण मुंहिंजो कमु, धक हणण तुंहिंजो कमु। पर बाबा शिकार कहिड़ो आहे, किथे आहे? इहो तमामु वॾो शिकार आऊं अकेले सिर मारींदुसि बाबा। शिकारीअ जो औलाद आहे। दिल त जल्द चयमि त थम खां ॿाहिरि तोखे आऊं कढी ॾींदुसि। पर बाबा वो शिकार कहिड़ो आहे, किथे आहे? कंहिं शींहं जो शिकार आहे या बिरूं जो? ॿुधायां थो। आगिम खान हितां सुबुह जो हलंदासीं केटीअ। उतां 2 ॾींहंनि खां पोइ मोटूं। पोइ तोखे वञणो पवंदो कराची। हुनजो प्रोग्राम पोइ ठाहींदासीं। कराची? पर ख़ैर में बाबा साईं? शिकार उते आहे। शींहं खां मिरूं खां वॾो शिकार आहे। माण्हुनि जो शिकार। माण्हू जो शिकार यानी माण्हू मारणो पवंदो मूंखे बाबा? सम्झ त पंहिंजे वस करणो आहे, काबूअ में करणो आहे हुनखे। बाबा मूं ॻाल्हि कोन सम्झी, खोले सम्झायो। ॻाल्हि इहा आहे हाकिम खान त कराचीअ में मुंहिंजो हिकिड़ो सौट जो पुटु आहे, करीम बख्श खान जो पुटु, ख़ालिद नाले।